जैकमाबाद में पुलिस की मुबैना फायरिंग में बजणा मारिजी विया। पार्सन पारां पुलिस ते नाहक कत्ल जो इल्ज़ाम। जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो हयो वियो। शहीद अल्लाह बख्श पार्क भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में मोटरसाइकिल सवार बख्तियार जखराणी मारिजी वियो। संदसि साथी मोहम्मद शेर जखराणी ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे गणती जोगी हालत में लाड़काणे मुंतकिल कयो पियो वञे त रस्ते ते दम ॾेई छॾियो। मक़तूल बख्तियार जखराणी जे माइट बाबल जखराणी मीडिया से ॻाल्हाईंदे ॿुधायो त पुलिस बिना जवाज़ असांजे हमराहनि मथां फायरिंग कई, जंहिंमें हिकु दोस्त मारिजी वियो, ॿियो ज़ख़्मी थियो, जेको बाद में फौत थी वियो आहे। होॾांहुं पुलिस मूजिबि मोटरसाइकिल सवार हथियारबंद जवाबदारनि पुलिस मथां फायरिंग कई। जवाबी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो, जेको बाद में फौत थी वियो। होॾांहुं मारिजी वियल नौजवान जे पार्सन लाश रखी क़ौमी शाहराह ते धरणो हयो ऐं मुलविस पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ फौरी तौर केस दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। उन सिलसिले में एसएसपी जैकमाबाद शमाइल रियाज़ मलिक चयो त वाक़े जी मुकमल जांच कबी। जेको बि मुलविस हूंदो उन खे ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।